मुफ्ती साहब जैं दवा में हराम शयूं शामिल हुजनि उहा दवा मरीज़ जे इलाज जे लाइ इस्तेमाल करणु सही आहे या न। जंहिं दवा जे अंदर तव्हांखे पक्को यकीन आहे त इन में हराम आमीज़श आहे, हराम शयूं मिलियल आहिनि, त उहा दवा वेचण भी गुनाह हुआ ऐं उहा दवा खाइण भी हराम आहे। बाक़ी इहो आहे त का अहिड़ी बीमारी आहे जंहिंजे इलाज जे लाइ ॿी काई दवा न आहे सिवाय उन हराम आमीज़श जेकी दवा है उन खां अलावा ॿियो कोई हल न आहे। उहा हिकिड़ी दवा है जेकी असर अंदाज थींदी, उन सां उहो मरीज़ ठीक थींदो। ॿी दुनिया जे अंदर काई अहिड़ी दवा ईजाद न थी आहे जेकी उनखे ठीक करे, त पोइ पंहिंजी जान बचाइण जे लाइ उहा दवा बक़दरे ज़रूरत इस्तेमाल करण जी इजाज़त आहे। अल्लाह से फरमायो हुर्रिमा अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीरी वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह से चार शयूं हराम कयूं त इन्हनि शयुनि खे इस्तेमाल करणु हराम आहे। फमन इस्तुर्र गैर बाग़ियुन वला आदिन फला इस्मा अलैहि। अॻिते अल्लाह से फरमायो जेकॾहिं जान निकिरण जो ख़दशो आहे, मरण जो ख़दशो आहे, पोइ पंहिंजी जान खे बचाइण जे लाइ बक़दरे ज़रूरत तव्हां इस्तेमाल करे सघो था, उन में कोई गुनाह न आहे। बाक़ी आम हालत में जाइज़ न आहे। सही गुसल खाने में बग़ैर कपड़न जे वुज़ू करण सां वुज़ू थींदो या न। गुसल खाने में अक्सर जेको आहे पलीती जो अंदेशो हूंदो आहे, छो त जेको गुसल खाने जो फ़र्श हूंदो आहे उहो ख़राब हूंदो आहे। बाज़ जगहुनि ते गुसल खाने सां गॾु अटैच बाथरूम भी हूंदो आहे, हिकु ई बाथरूम भी हिकु, गुसल खानो भी हिकु। त अहिड़ी जगह ते वुज़ू करण सां जेको आहे नापाक कतरा पेरनि में लॻंदा, वुज़ू चङी तरह न थींदो। त बहितर इहो आहे त इंसान वुज़ू ॿाहिरि करे, ऐं जेकॾहिं तव्हां उते गुसल कयो आहे, गुसल खाने जे अंदरि मुकम्मल गुसल कयो आहे, त गुसल करण सां तव्हांजो वुज़ू भी थी वेंदो। बग़ैर ज़ाहिर आहे इंसान गुसल त बग़ैर कपड़नि जे ई कंदो आहे, बग़ैर कपड़नि जे जेकॾहिं तव्हां मुकम्मल शराइत सां गुसल करे छॾियो आहे ऐं आख़िर में जेको आहे पंहिंजा पेर भी धोई छॾियो ताकि जेके कतरात हेठों नापाक लॻनि त उहे भी साफ़ थियूं, आख़िर में इंसान पंहिंजे पेरनि खे धोई छॾे त इन सां तव्हांजो गुसल भी थी वेंदो ऐं तव्हांजो वुज़ू भी मुकम्मल थी वेंदो। अल्लाह से सम्झण जी तौफ़ीक़।